अस्सलाम वालेकुम दोस्तों, काफ़ी तव्हांजा कमेंट पढ़ियासीं, ख़ुशी थी ऐं दुलाम ड्रामो भी एंड थी वियो ऐं दुलाम ड्रामे जो छा सीज़न 2 अचणु घुरिजे। काफ़ी माण्हू इहो मैसेज करे रहिया आहिनि ऐं काफ़ी माण्हू ईअं सोचींदा बि हूंदा त सीज़न 2 इन ड्रामे जो अचणु घुरिजे, 85 ते ख़तमु थी वियो। ऐं तव्हांजी छा राय आहे, या ॿियो को हाणे ड्रामो लॉन्च थियणु घुरिजे? अॼु अपडेट वॾी आहे दोस्तों, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। असांजे हिन यूट्यूब चैनल शाद खोसो वर्क खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। हलूं था अॼु अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त दुलाम जो सीज़न 2 त फ़िलहाल त को न आहे आसिरो। बहरहाल इहो आहे इन जहिड़ो को ड्रामो अची सघे थो, छो त ज़हर ज़िंदगी ऐं जेको दुलाब इन में को फ़र्क़ु न हुयो। ज़हर ज़िंदगी में जेको हीरो खे मारियो वियो हुयो, ज़ालिम खे ॾेखारियो वियो हुयो, ऐं दुलाब में उन में माण्हुनि कमेंट वॾा कया हुया तव्हां ग़लति ड्रामो ठाहियो आहे। वरी दुलाब में ज़ालिम खे जेल मोकिलियो वियो ऐं मज़लूमनि खे हिकु कयो वियो। वरी इहो मैसेज सिंध आवाम खे ॾिनो वियो। थी सघे थो इन क़िस्म जो हाणे टियों बि ड्रामो अचे, छो त हाणे ड्रामो टियों अचिणो आहे दोस्तों। उनजो नालो आहे पंहिंजा वेरी। इहे ई डायरेक्टर आहे, राइटर बि साॻियो ई आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे त पोइ कहाणी बि इन सां मिलंदी जुलदी हूंदी न, ऐं अदाकार बि घणो कर इन्हनि मों ई घणा अदाकार हूंदा। आज़म महंगल त पको हूंदो। ऐं तव्हां कमेंट लिखो, ॾिसूं था तव्हांजी छा राय आहे। असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।